फॉर एग्जाम्पल आई डोंट ईट फास्ट फूड, मां फास्ट फूड न आहियां खाईंदो, पिज़्ज़ा बर्गर वग़ैरह उनखे चइबो आहे फास्ट फूड। सो अहिड़ियूं शयूं ही चए थो मां न आहियां खाईंदो, हिन में हिन अहिड़ी ॻाल्हि कई जेका हिनखे या त पसंदि न आहे या ही खाईंदो न आहे। ठीकु आहे, हाणे हिन में असांखे वजह ते फोकस न करिणो, सिर्फ़ु हिन ॻाल्हि ते फोकस करिणो आहे त हू फास्ट फूड न आहे खाईंदो, न वारी ॻाल्हि नेगेटिव में। नंबर सेकंड एग्जाम्पल आहे आई एम नॉट अ बैड बॉय, मां हिकिड़ो ख़राबु छोकिरो न आहियां। नॉट लिखियल अथव हिते बि, नॉट मतिलबु नाकारी, सिंधी में चवंदा आहियूं न हकारी नाकारी, उहे ई जुमिला आहिनि। लॻे थो तव्हांखे अञा ॻाल्हि सम्झ में न आई आहे। ॾिसो तमामु ईज़ी आसान क्लियर ॻाल्हि आहे यार। ॾिसो सेंटेंस वांगुरु आहे लफ़्ज़नि जो मेल, जंहिंमें कुझु लफ़्ज़ मिलियल हुजनि उनखे असां चवंदा आहियूं सेंटेंस। ठीकु आहे, कॉन्सेप्चुअल मीनिंग असां सम्झीसीं त वाट एवर वी टॉक इज़ कॉल्ड सेंटेंस। तव्हां जेको बि पंहिंजी ज़िंदगीअ में ॻाल्हायो था उहो सेंटेंस ई आहे। उन खां पोइ असां ॾिठोसीं त सेंटेंस जा कुझु क़िस्म आहिनि, कुझु टाइप्स आहिनि। नंबर पहिरियों आहे असर्टिव या डिक्लेरेटिव सेंटेंस, हिन हिक ई क़िस्म जा ॿ नाला आहिनि। हाणे उहो छाजे लाइ इस्तेमालु थींदो आहे, जनरल आइडियाज़ जे लाइ, थॉट्स फैक्ट्स हैबिट्स, मतिलबु नॉर्मल जेका रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में असां ॻाल्हियूं कंदा आहियूं उन जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। हिन में असां ॿ ॻाल्हियूं कंदा आहियूं, हिकिड़ी हूंदी आहे पॉज़िटिव जंहिंखे अफर्मेटिव चयो वेंदो आहे, ॿियो हूंदी आहे नेगेटिव। ठीकु आहे, पॉज़िटिव में असां कंदा आहियूं ॻाल्हि हा वारी, जेका बि शइ असां कंदा आहियूं, जेका शइ असां कंदा आहियूं मतिलबु उहा असां हा कंदासीं। जीअं आई गो टू स्कूल, मां स्कूल वेंदो आहियां, मां अंग्रेज़ी सिखंदो आहियां।